पीपल्स पार्टी ज़िले सांगड़ के सदर ऐं PS 72 ते पीपल्स पार्टी के उम्मीदवार अली हसन हिंगोर जो चयो आहे त अवाम माज़ीअ जा ज़ुल्म ऐं तकलीफ़ूं ऐं मुस्तक़बिल में पीपल्स पार्टी जूं ॾिनल सहूलियतूं ॾिसी सम्झी चुका आहिनि त तरक़ी सिर्फ़ पीपल्स पार्टी जो ई नालो आहे। अली हसन हिंगोर जो चयो त पीपल्स पार्टी जे ज़िले सांगड़ जे कुंड कुर्छ खां वठी अछड़ोथर में पीअण जे पाणीअ ताईं तरक़ाती कमु करे उञायल माण्हुनि जी करबला ख़तमु कई आहे। हिन चयो त अछड़ोथर में माण्हुनि खे गुस्ल ॾियण लाइ पाणी न मिलंदो हो, उते पीपल्स पार्टीअ पाणी जी मिठे पाणी जी लाइन पहुचाए हिकु तारीख़ रक़म कई आहे। हिन चयो त ज़िलो सांगड़ हाणे पीपल्स पार्टी जो क़िलो आहे जेको GDA खे कॾहिं बि न मिलंदो, छो त हितां जे अवाम हाणे सुजाॻ थी चुकी आहे, पीपल्स पार्टी सां गॾु आहे, जंहिं सबबु हितां जा माण्हू पीपल्स पार्टी जे ई उम्मीदवार खे वोट ॾेई कामयाबु कंदा ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां नामज़द कयल उम्मीदवारनि MA 216 ते अदी साज़िया अतांबरी PS 72 ते अली हसन हिंगोर जो खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाबु कंदा। ॿिन्ही अॻवान जी कयल ख़िदमत कंहिं खां लिकियलु छुपियलु नाहे। करायल सरकारी कम, रोडनि जी जाइ, थर में पीअण जे पाणीअ जी पाइप लाइन पहुचाइण ताईं संदन अहम किरदारु अदा रहियो आहे, जंहिं तीर ते थपो हणी कामयाबु कंदा। पारां रईस अमानुल्लाह ख़ान मरी सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी तइलको खिसरो GDA पीसा पागर तरफ़ां खिपरो जे लाइ नामज़द कयल हद अज़ीज़ उम्मीदवारनि PS 72 ते काज़ी शमसुद्दीन राजड़ MA 216 ते किशन चंद पारवाणी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाबु कंदा, जंहिंजो इंतिख़ाबी निशान तारो आहे। तारे ते मुहर लॻाए सचाईअ जो सबूत ॾींदा। पारां नंद कुमार बचाणी ढिड सांगड़ रोड खिपरो। GDA पीसा पागर तरफ़ां नामज़द कयल उम्मीदवारनि PS 72 ते काज़ी शमसुद्दीन राजड़ MA 216 ते किशन चंद पारवाणी खे 25 जुलाई ते पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाबु कंदा। ॿिन्ही अॻवाननि जी कामयाबी हितां जे गुज़िरियल तबिके ऐं इलाइक़े जी ख़ुशहाली आहे। संदन इंतिख़ाबी निशान तारो आहे। तारे ते मुहर हणी मुख़लिसी जो सबूत ॾींदा। पारां मोहम्मद आकिल राजड़ गनी आटो सांगड़ रोड खिपरो। GDA पीसा पागर पारां खिपरो जे लाइ नामज़द कयल उम्मीदवारनि PS 72 ते काज़ी शमसुद्दीन राजड़ MA 216 ते किशन चंद पारवाणी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाबु कंदा, जंहिंजो इंतिख़ाबी निशान तारो आहे। तारे ते मुहर लॻाए सचाईअ जो सबूत ॾींदा। पारां हाजी मोहम्मद अशरफ जट अॻवान फंक्शन मुस्लिम लीग तइलको खिपरो। GDA पीसा पागर पारां खिपरो लाइ नामज़द कयल उम्मीदवारनि PS 72 ते काज़ी शमसुद्दीन राजड़ MA 216 ते किशन चंद पारवाणी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाबु कंदा, जंहिंजो इंतिख़ाबी निशान तारो आहे। तारे ते मुहर हणी सचाईअ जो सबूत ॾींदा। पारां फ़कीर हाजी मंठा राजड़ किंगरी मोटर्स मीरपुर ख़ास। GDA पीसा पागर पारां खिपरो जे लाइ नामज़द कयल उम्मीदवारनि PS 72 ते काज़ी शमसुद्दीन राजड़ MA 216 ते किशन चंद पारवाणी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाबु कंदा, जंहिंजो इंतिख़ाबी निशान तारो आहे। तारे ते मुहर लॻाए 25 जुलाई ते सचाईअ जो सबूत ॾींदा। पारां मोहम्मद काइम राजड़ ऐं बारोचो राजड़ अॻवान पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल तइलको खिपरो।